अस्सलाम वालेकुम, असगर सिंधी अवां ॾिसी रहिया आहियो सिलसिला टीवी। पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग PDM ऐं MQM सिंध दुश्मन मुआहदे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मंगसी जे सॾायल सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस हैदराबाद जे इंडस होटल में थी गुज़री। सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस में सिंध जे हर फ़िक्र सां लाॻापियल वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। सिंध जे क़ौम परस्तनि, दानश्वरनि, अदीबनि, शाइरनि, लेखकनि, वकीलनि ऐं सहाफ़ियुनि ताज़ो MQM पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग विच में थियल मुआहदनि खे मुकमल तौर ते रद्द करे छॾियो। सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ फ़िक्र सां लाॻापियलनि मुक़ररनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध खे लसानी ऐं नस्ली बुनियादनि ते ॿिनि ॿोलियुनि जो सूबो क़रार ॾेई अख़्तियारनि खे इंतिज़ामी मुआशे सियासी विरासत तौरु तस्वर करण वारे अमल खे सिंध दुश्मन सम्झूं था। पीपल्स पार्टी ऐं MQM विच में, मुस्लिम लीग नवाज़ ऐं MQM जे विच में इक़्तिदार जे हासिलात जे लाइ थियल मुआहदा सिंध दुश्मन आहिनि, जंहिंखे रद्द करियूं था। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस में गर्मा गर्मी, जंहिंमें अदीब, सहाफ़ी, धरती धणी तहरीक जे सरबराह कादिर चांडियो समेत इज़हार सुमरो, नेमत खोड़ो, रऊफ़ चांडियो पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सियासी कारकुन हिक ॿिए ख़िलाफ़ गार गंद कनि था, जेका गार गंद बंदि कई वञे। जोश ऐं जज़्बनि सां तक़रीरनि में रऊफ़ चांडियो चयो त हिक पासे सिंध जा क़ौम परस्त डॉक्टर कादिर मंगसी, अयाज़ लतीफ़ अली जो चवनि था त असां गॾु आहियूं, ॿिए पासे ॿिन्ही तरफ़ां जा कारकुन हिक ॿिए खे गारियूं ॾियनि था। इन हवाले सां पाण ॾिसूं था दोस्तनि जूं ही झलकियूं। साईं ज़ैन शाह जो कारकुन डॉक्टर कादिर मंगसी गारियूं ॾींदो, डॉक्टर कादिर मंगसी जो कारकुन ज़ैन शाह गारियूं ॾींदो। जीअं टेंडो वलीमंद वारो मामिलो थियो, उते साईं ज़ैन शाह तां ताड़ियूं मिलाइनि पियो, खिलियो पिए, सोशल मीडिया ते तव्हांजा हिक ॿिया कारकुन हिक ॿिए गारियूं पिया ॾियनि। अया लतीफ़ अली जा कारकुन ज़ैन शाह गारियूं पिया ॾियनि, जलाल शाह गारियूं पिया ॾियनि, जलाल शाह कारकुन अया लतीफ़ अली जी गारियूं पिया ॾियनि। त घटि में घटि हिते इहा ॻाल्हि तइ थियणु घुरिजे त सोशल मीडिया ते उथण खां पोइ जीअं तव्हां बार बार सभु दावूं था कयो त असां गॾु आहियूं, त सुभाणे घटि में घटि अवामी तहरीक जो जवाब में छा इहो न चवनि त तव्हां न चओ। हिकिड़ी सीरियस डेलीगेशन त सिंध जा सभु नौजवान गारियल आहिनि, हरगिज़ बि न आहिनि। ट्विटर ते सभ खां वधीक जेके ट्रेंड्स हलाया आहिनि, इन्हनि पढ़ियल लिखियल सिंधी नौजवान हलाया आहिनि, न तव्हां आहियो न मां हलाया आहियां। तंहिं करे इन्हनि नौजवाननि खे सलाम आहे जिन बिना पार्टी पॉलिसी गाइडलाइन जे पंहिंजी हिमत सां कमु कयो आहे। सिंध बदिलजी चुकी आहे। ग़लत फ़हमियूं जेके माण्हुनि जे ज़हननि में आहिनि शहरनि जे बारे में, अर्बन सिंध जे बारे में, ऐं तव्हांखे अॼु गारंटी सां थो चवां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि, अयाज़ साहब कराची जी कंहिं बि प्राइवेट यूनिवर्सिटी वञो, जेका सभ खां महांगी यूनिवर्सिटी हुजे, उन में सभ खां वधीक सिंधी पढ़नि वथा। वॾी मोबिलाइज़ेशन जी, वॾी तहरीक जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे चकमक को छिके पार में रखण जी ज़रूरत आहे ऐं उन नतीजे में इलेक्शन में विढ़ी पंहिंजा नुमाइंदा इन्हनि फोकनि खे, माफ़ियाज़ खे, बेकार वॾेरनि खे, टके जे टाउननि खे मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे, मुंहुं में बदिलो आणण जी ज़रूरत आहे। हाणे ही जेके आहिनि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं पुरअमन नमूने सां हलनि, ऐसे हुन में पब्लिक में न वञनि, मासिस में न वञनि, मौलिक आहिनि, ईअं न थी सघे। कारकुन के मौक़ो फ़राहम कयो। यकीनन अॼु सिंध जो शऊर घटि थियो आहे, सिंधी क़ौम अॼु ख़ुशि थी हूंदी। थोरो करे ॾेखारियो जेको असां सालनि ऐं सदियुनि खां ॾिसंदा अचूं पिया ऐं पुछंदा अचूं पिया त क़ौम परस्त अॻुवान कॾहिं घटि थींदा। हिकिड़ो ख़्वाब ॿियो बि आहे जेको डॉक्टर कादिर साहब खे गुज़ारिश कंदुसि त जे हिते जेके वेठल मोतबर शख़्सियतूं आहिनि, सभु कानून जी पासदारी ते असां वटि क़ौम परस्त अॻुवानी वटि, कारकुननि वटि सवाइ एहतजाज, धरनो ऐं मुज़ाहिरो, उन खां सवाइ को हल कोन्हे।
वध में वधि जेकॾहिं सिंधी क़ौम खां को ॾुखियो वक़्तु अचे थो त यकीन इहा ॻाल्हि मञूं था त असां नक़ूं मुक़ूं ऐं बाक़ाइदा कयो आहे ऐं असां PTM स्कूल कागज़ ते वादो था कयूं। अॼु हिन हाल सॼे ॾींहं जे बहस मुबाहिसे खां पोइ हिकिड़ी मासूम उम्मीद जेका रखी आहे असां अॻुवाणनि मां त असीं समूरा अॻुवाण ज़ाती अना नंढियूं नंढियूं फरमाइशूं नंढा नंढा मफ़ाद पार्टी शाउनिज़म इन क़िस्म जूं सभु बुरायूं छॾे असां सभु यक आवाज़ थी हिन मादिरे वतन जा न रुगो मुआफ़िज़ थी पियूं पर सिंध जे आईंदा रोशन आईंदे जे लाइ असां गॾिजी पार्लियामानी सियासत में हिकिड़ो गॾियल माज़ खड़ो करे हिन जागीरदार पीपलनि ऐं लीगलनि खे शिकस्त ॾियूं। मां बहस डॉक्टर कादिर मक्सी STP जे चेयरमैन जे बलोच साहब चयो क़ुरान विच ते रखो क़ुरान त असां सभिनी जे विच में आहे पर मां धरती मां ऐं तव्हां न्याणियुनि खे भेनरुनि खे शायदि ठाहे तव्हां सां अहद थो करियां त मुंहिंजी का बि इन क़िस्म जी ज़ाती न फरमाइश आहे न अना आहे। इन गॾियल मक़सदनि लाइ गॾिजी करे असां उहो इताद क़ाइमु कंदासीं जेको सॼी सिंध में हिकिड़ी नई तारीख़ लिखंदो पर तव्हां खां इहा ख़्वाहिश रखूं था त उन इताद में तव्हां बि असां सां गॾु बीठा हुजिजो। ईअं न त जॾहिं वोट जो वक़्तु अचे तव्हां चओ त क़ौम परस्त हूअं ई हाराइनि पिया ऐं PP सां फिटायूं पोइ कीअं नंढा वॾा कम थींदा पोइ इलेक्शन जे ॾींहुं वरी PP जा वर्कर थी पियूं। इन करे आऊं तव्हां खां वाइदो वठणु चाहियां थो मां पंहिंजे लीडरनि जे तरफ़ां असांजो सॼो ॾींहुं इहा गिफ्ट मिली रही आहे सॼो ॾींहुं इहा गिफ्ट मिली रही आहे त सिंध में नई उमेद नई हौसलो पैदा कंदासीं। ज़ैन शाह साईं छा था चओ जो सिंध ले लड़े छा था चओ अदा छा था चओ ॿिया समूरा लीडर जो सिंध ले लड़े असां वाइदो था कयूं तव्हां सां हिन प्लेटफॉर्म ते हेतिरनि सवनि माण्हुनि खे शायदि सिंध माल दे वञे सिंध माल जो गॾियल पधरनामो आहे सिंध सिंधियुनि जो तारीख़ी मादिरे वतन आहे जेको कंहिं हादसे ऐं इत्फ़ाक़ सां जनम नाहे वरितो पर ही हज़ारे सालनि जी तारीख़ तहज़ीब तमदन रखंदड़ वतन आहे। डिघे वक़्त खां मक़ामी आलमी जारियतुनि जो मुक़ाबिलो कंदो पियो अचे। मादिरे वतन सिंध जंहिंखे सिंध जा नौजवान पुट न्याणियूं बुज़ुर्गनि पंहिंजे जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾेई हिन वतन खे अॼु ताईं क़ाइमु रखंदा पिया अचनि उन मादिरे वतन खे हज़म करण लाइ कॾहिं 1 यूनिट त कॾहिं वफ़ाक़ी इलाइक़े जा फार्मूला लागू कया वञनि था त कॾहिं तक़सीम करण जे लाइ नवां सूबा ठाहिण जंहिंमें जनूबी सूबा सिंध मुहाजिर सूबो या इंतज़ामी यूनिटनि जे नाले में सिंध विराइण जी साज़िश में ॾींहुं राति मसरूफ़नि असां अहिड़ी साज़िश खे रद्द करियूं था। छा था चओ रद्द करियो था सहमत आहियो। ही ऐवान सिंध खे लसानी नस्ली बुनियादनि ते ॿिनि ॿोलियुनि जो सूबो करार ॾेई सियासी इख़्तियारनि खे इंतज़ामी मुआशी ऐं सियासी विरासत खे सिंध दुश्मन सम्झे थो। इन लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM विच में पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ ऐं MQM जे विच में कयल मुआहिदनि खे सिंध दुश्मन करार ॾेई रद्द करे थो। क़बूल आहे। ही ऐवान MQM खे हिकु दहशतगर्द तंज़ीम सम्झे थो जंहिंखे इस्लामाबाद पंहिंजी मर्ज़ी मंशा सां सिंध दुश्मन कम लाइ ताते तयारु करे सिंध ख़िलाफ़ मुसलसिल इस्तेमालु कंदो रहियो आहे। असीं इन खे रद्द कयूं था। तव्हांखे क़बूल आहे। ही ऐवान ईंदड़ वक़्त लाइ सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि सियासी समाजी फोरमनि ते ज़ोर भरियो आहे त पार्लियामानी सियासत लाइ सिंध में PP जे मुक़ाबले जे लाइ इताद जो बुनियाद क़ाइमु कनि छो त PP बिलावल ऐं ज़रदारी
सिंध के सियासी मुआशी इख़लाक़ी सकाफ़ती तौर नफ़्सियाती तौर कापारी धक आयो आहे। बावकार सिंधी क़ौम खे हिन ज़वाल ऐं पस्ती में धिकण जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। छो त सिंध अधु सदी खां पार्लियामानी नुमाइंदगी लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंहिंजो वोट जो मैंडेट ॾिनो आहे ऐं पीपल्स पार्टी सिंध दुश्मन किरदारु अदा कंदे सिंध खे दाइमी ग़ुलामी ऐं ज़िलतुनि में धिकण जी ज़िम्मेवार आहे। हाणे अॼु नए नस्ल ते इहा इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त हू पीपी जी शिकिल में जागीरदाना जारियत खे नाकाम करण लाइ पंहिंजो वोट सिंध जे हक़ लाइ इस्तेमालु करण जी सिरबंदी कनि ऐं असां लीडर वाइदो था कयूं त इहो गॾियल माज़ खड़ो करण लाइ चपे चपे ते गॾु हूंदासीं ऐं गॾिजी बीहंदासीं। तव्हांखे इहा ॻाल्हि क़बूल आहे? मंज़ूर साईं। महिरबानी तव्हां सभिनी सॼणनि जी महिरबानी त तव्हां सॼे ॾींहं जी हिन एक्सरसाइज़ टाइम ध्यानु दिलचस्पी जी नाज़रीन, सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस में मौजूद सिलसिलामत टीवी जो रिपोर्टर निकाश ख़ासकली असांखे जॉइन कयो आहे। वधीक पाण तफ़सील वठंदासीं निकाश ख़ासकली खां। जी निकाश, अॼु जेका सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस हैदराबाद जे इंडस होटल में जेका थी गुज़री, इन हवाले सां कुझु ॿुधाईंदा हलिजो। जी असगर, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हैदराबाद जे मक़ामी होटल में सिंध तरक़ी पसंद पार्टी जी मेज़बानी हेठि सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। अॼु हैदराबाद में सिंध जे क़ौम परस्तनि, दानिशवरनि, अदीबनि, शाइरनि, लेखकनि, वकीलनि ऐं सहाफ़िन ताज़ो MQM पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में थियल मुआहिदनि खे रद्द कंदे चयो आहे त सिंध खे लसानी ऐं नस्ली बुनियादनि ते ॿिनि ॿोलियुनि जो सूबो करार ॾेई इख़्तियारनि खे इंतिज़ामी, मुआइशी ऐं सियासी विरासत तौरु तस्वर करण वारे अमल खे सिंध दुश्मन सम्झूं था। पीपल्स पार्टी ऐं MQM विच में, मुस्लिम लीग नून ऐं MQM जे विच में इक़्तिदार जी हासिलात लाइ थियल मुआहिदा सिंध दुश्मन आहिनि, जंहिंखे रद्द करियूं था। सिंध को इंतिज़ामी यूनिट न आहे जंहिंमें हिकु मुआहिदे जे नाले ते इंतिज़ामी यूनिट ठाहिण जी ॻाल्हि कई वञे थी। MQM जो रवैयो कंहिं सियासी जमायत न पर नस्ल परस्त दहशतगर्दनि वारो रवैयो आहे। सिंध सिंधियुनि जो तारीख़ी मादरे वतन आहे जंहिं कंहिं हादसे ऐं इतफ़ाक़ सां जनम नाहे वरितो। सिंध डिघे वक़्त खां आलमी जारियतनि जो मुक़ाबिलो कंदी पई अचे। जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, कॉन्फ्रेंस में ज़ोर भरियो वियो त ईंदड़ वक़्त जे लाइ सिंध जे क़ौम परस्तनि जमायतनि ऐं सियासी समाजी फोरम ते ॿधल पार्लियामेंटी सियासत लाइ सिंध में PP जे मुक़ाबले में इतिहाद जो बुनियाद क़ाइमु थियणु घुरिजे। छो त PP बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी सिंध खे सियासी, मुआइशी, इख़्लाक़ी, सकाफ़ती तौरु, नफ़्सियाती तौरु कापारी धक आयो आहे। बावकार सिंधी क़ौमी खे हिन ज़वाल ऐं पस्ती में धिकण जी ज़िम्मेवारी पीपल्स पार्टी आहे। असगर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, क़ौमी कॉन्फ्रेंस में डॉक्टर कादर मगसी चयो आहे त सिंध में पहिरियों सिंध जो चीफ सेक्रेटरी नस्ल परस्त आयो आहे। हाणे हर ऑफिसर जी मुक़ररी ऐं बदली उहो नस्ल परस्त चीफ सेक्रेटरी कंदो। हुन चयो त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी क़त्लनि में मुलविस आहे। इंडिया मां ईंदड़ हथियारनि जे संभाल जो इंचार्ज रही चुको आहे। उन ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जे घर मां हथियार हथ कया। हुन चयो त सिंध ऐं बलोचिस्तान जा नौजवान गुम आहिनि, पर तव्हांखे दहशतगर्दनि जे केसनि खे ख़तमु करण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। तव्हां जे उन पॉलिसी खे क़बूल न कंदासीं। हुन चयो त पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खे पिनण ते मजबूर कयो आहे। PP करप्शन करण खां पोइ हाणे आख़िरी वार असांजो तारीख़ी वतन आहे। हुन चयो त आसिफ ज़रदारी सिंध खे विराइण वारी साज़िश जो हिसो आहे। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ पहिरीं हुकूमत में आसिफ ज़रदारी उन ॻाल्हि जो सबूत ॾिनो आहे त हुन बिटो मकानी निज़ाम लागू करे अमली तौर ते सिंध खे विराइण जो बुनियादु विधो हो। सिंध खे ॿिनि ॿोलियुनि वारो सूबो चवण वारे सोच खे रद्द कयूं था। असां ॿोली जे बुनियाद ते नफ़रत जा मुख़ालिफ़ आहियूं। असां चाहियूं था त उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी ॻाल्हाइनि, पर हालत इहा आहे त जॾहिं सिंधी लैंग्वेज उस्ताद मुक़ररु कया विया त उहे बि MQM जा कारकुन भर्ती थी विया। असगर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त मजमूमी तौर ते सिंध जो वोट क़ौमी गैरत ते अचे थो, उन खां वधीक ॿी का सुठी ॻाल्हि नथी सघे। हुन चयो त असांखे 2013 जियां सिंध जा माण्हू भरपूर एहतिजाज ऐं मज़ामत जो इरादो रखनि था। असां हर फोरम ते एहतिजाज करण जे लाइ तयारु आहियूं। हुन चयो त 73 ईस्वी जो आइन क़ौमी वहदतनि जो इनकारी आहे। हीअ असांजी क़ौमी वहदत खे नथा मञनि, उन करे उन्हनि इंतिज़ामी यूनिटनि जी ॻाल्हि करे रहिया आहिनि।
कराची सिंध जो गादी जो हंधि आहे उनखे ॿियनि ज़िलनि जे उबतड़ डील करणु दुरुस्त न आहे। हुन चयो त मुआहिदनि में जेके नुक़्ता शामिल कया विया आहिनि उनखे ॾिसी उहो ई चई सघिजे थो त हू असेंबलियूं छाजे लाइ आहिनि। हुन चयो त MQM पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में थियल मुआहिदा सिंध दुश्मन आहिनि, उनखे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। असगर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पली जो चयो आहे त शहबाज़ शरीफ़ तरफ़ां वज़ीर आज़म थिया आहियूं। वज़ीर आज़म असगर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पली जो चयो आहे त शहबाज़ शरीफ़ तरफ़ तव्हां वज़ीर आज़म थिया आहियो। सिंध जे माण्हुनि खे पाकिस्तान जे वज़ीर आज़मनि खां उमेदु न रही आहे, छो त सिंधियुनि एजेंडा ते नाहे रही। हुन चयो त अदम एतमाद जी कामयाबी जे लाइ तव्हां जेके MQM मुआहिदा कया आहिनि उहे पढ़िया बि आहिनि या रुगो ईअं अदम एतमाद जी तहरीक जी कामयाबी जे लाइ सयूं करे छॾियूं आहिनि। हुन चयो त शहबाज़ शरीफ़ तव्हांजे हुकूमत में ई 9-0 ते ऑपरेशन करे मुल्क दुश्मन मनसूबो जो सॼो रिकॉर्ड हथु कयो वियो। अॼु तव्हां उन्हनि सां मुआहिदा करे रहिया आहियो, तव्हांखे उन ते विज़ाहत करणु घुरिजे। हुन चयो त आदमशुमारी जे हवाले सां मुआहिदे में चयो आहे त रुगो कराची जे हवाले सां मुशावरत कंदासीं, बाक़ी सॼी सिंध तव्हांजी एजेंडा ते न आहे। कराची सिंध जी गादी वारो हंधि आहे, पर आदमशुमारी जी शफ़ाक़ियत जी सॼी सिंध खे ज़रूरत आहे। हुन वधीक चयो त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट खे आइन ऐं कानून खां मथां मुआहिदनि ते पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे। असगर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, अवामी जमहूरी पार्टी जे सदर लाल शाह चयो त पाकिस्तान जे वजूद में अचण खां वठी सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि। अॼु बि जेके साज़िशूं थी रहियूं आहिनि उन सिलसिले जो तसलसल आहिनि। उन चयो त इमरान ख़ान जूं पॉलिसियूं सिंध दुश्मन हुयूं। असां इमरान ख़ान जा हिमायती न आहियूं, पर इमरान ख़ान खे हटाइण जे लाइ जेके मुआहिदा थिया आहिनि उन जी क़ीमत बि वरी सिंध अदा कंदी, उहो असांखे क़बूल न आहे। असगर हिकु भेरो अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, सिंध हारी कमेटी जे सदर समर हैदर जतोई चयो आहे त पीपल्स पार्टी जॾहिं खां इक़्तिदार में आई आहे सिंध खे फुरलुट खां सवाइ ॿियो को बि कमु न कयो वियो। ताज़ो इतिहाद सभु चोर गॾनि सिंध जे पाणी जे हक़नि ते धाड़ो पियो लॻो। ताज़े मुआहिदे जो मिसाल लसानी झेड़नि खे हथी ॾिनी पई वञे। असां सम्झूं था सिंध जा माण्हू सिंधु नवाज़ घांगरो चयो आहे त सिंध ते जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो त सिंध जे माण्हुनि गॾु थी मुक़ाबिलो कयो। नून लीग ऐं पीपल्स पार्टी MQM सां सिंध दुश्मन मुआहिदा करे रही आहे। ज़रदारी लीग इक़्तिदार जे लाइ सिंध जा गभा करणु न केॿाईंदो। हुन चयो त सिंध जी दिलि कराची में अॼु धारियुनि जूं जमायतूं वॾा जलसा करे सिंध दुश्मन ऐलान कनि थियूं। असगर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, क़ौमी कॉन्फ्रेंस में सिंधी औरत तंज़ीम जी अॻवान नज़ीर कुरैशी चयो आहे त MQM का सियासी जमायत न आहे, हीउ हिकु नसल परस्त टोलो आहे जिन खे पीपल्स पार्टी मथे ते चाढ़ियो छॾियो आहे। पीपल्स पार्टी अॼु जमहूरियत जी ॻाल्हि करे रही आहे। नाज़िम जोको जे क़ातिल खे प्रोटोकॉल ॾेई उनखे केस मां आजो कराइण जूं कोशिशूं कामयाबु कयूं पियूं वञनि। हुन चयो त MQM नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे मुआहिदनि जो संजीदगी सां जाइज़ो वठी सिंध जे माण्हुनि खे गॾियल प्लेटफॉर्म ते फ़राहम कयो वञे। जी असगर, जॾहिं त क़ौमी कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि, सियासी, समाजी, अदबी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। महिरबानी नकाश ख़ासि कयल सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस जी तफ़सीली रिपोर्ट ॾियण जी।